माया किशोर स्वर्ण इसरानी आज सिंधी भाषा दिवस के उपलक्ष्य में असाना युवा अध्यक्ष श्री तरुण लखवानी जी के निवास स्थान पे एक बैठक रखी है, संगोष्ठी जो आयोजन किया हुआ है। इन संगोष्ठी में आयल आहिनि असांजे विच में उत्तर प्रदेश लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जा महामंत्री श्री रामचंद खत्री जी ऐं असांजे लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत मथुरा जा शहर अध्यक्ष श्री सुरेश मेठवानी जी इन सां गॾु असांजा पूरा मथुरा जा लाड़ी लुहाणा सिंधी नवयुवक मंडल जा जेका भी ॿिया पदाधिकारी साथी आहिनि नवयुवक आहिनि उहे भी इन में उपस्थित आहिनि। त सिंधी भाषा दिवस जेको आहे उहो सभिनि खे पंहिंजे सिंधी संस्कृति लाइ जोड़ण लाइ हिकु मौक़ो आहे, हिकु सुनहरो अवसर आहे। त असांजे विच में जेका अॼु अतिथि आयल आहिनि त अॻियां जी ॻाल्हि लाइ असीं हिननि खां पुछंदासीं ऐं हीअ अॼु जे कार्यक्रम जे संदर्भ में पंहिंजा वीचार व्यक्त कंदा। असांजे विच में आहिनि उत्तर प्रदेश लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जा प्रदेश महासचिव श्री रामचंद खत्री जी अॼु जे कार्यक्रम जे बारे में ॿुधाइनि पिया। जय झूलेलाल। जय झूलेलाल। अॼु असांजी सिंधी भाषा 1967 में गवर्नमेंट द्वारा मान्यता प्राप्त कई ऐं असांखे गर्व आहे त अॼु असांजो सिंधी भाषा दिवस असीं युवा सां गॾु मनाए रहिया आहियूं। ऐं आउं इन भाषा ते हिकिड़ी ॻाल्हि चईंदुसि, संदेश ॾींदुसि त सिंधी समाज पंहिंजे घर में सिंधी ॻाल्हाए ऐं ॿारनि खे बि सिंधी ॻाल्हाइण सेखारे, जीअं असांजी सिंधियत वधे ऐं सिंधियत जी अहमियत वधे ऐं सिंधी असां झूलेलाल जा आहियूं ऐं झूलेलाल खे ॾिसी करे आउं वरी निवेदन कंदुसि त सिंधी भाषा खे वधाइण लाइ पाण में घर में हर जगह सिंधी में ॻाल्हायूं। धन्यवाद। लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत मथुरा जा शहर अध्यक्ष श्री सुरेश मेठवानी जी त उहे भी युवाउनि जे उत्साह वधाइण लाइ पंहिंजे संबोधन में छा था चवनि। अॼु असांजे युवा अध्यक्ष मीटिंग पंहिंजे घर घुराई आहे ऐं सिंधी भाषा दिवस जे ॾींहुं ऐं 10 तारीख़ पंहिंजो सिंधी दिवस मल्हायो पियो वञे, इन जे लाइ धन्यवाद। असांजे विच में असांजा नवयुवक मंडल जा पूर्व अध्यक्ष ऐं वर्तमान में संरक्षक श्री गिरधारी नाथानी जी भी आहिनि त उहे भी पंहिंजी ॻाल्हि चवनि था। जय झूलेलाल। सभिनि खां पहिरीं त सभिनि खे देशवासियुनि खे अॼु 10 अप्रैल जी सिंधी भाषा दिवस जी वाधायूं। ऐं सभिनि खां वधीक संदेश हीअ आहे कि पाण पंहिंजो वेश बि मटाए लाथो आहे, पाण वटि ख़ाली पंहिंजी ॿोली भाषा बची आहे। हीअ बि विलुप्त थियण खां बचाइण पंहिंजो उद्देश्य आहे सभिनि खां वधीक। त हिन करे पाण पंहिंजे घर में सिंधी ई ॻाल्हायूं, जंहिंसां ॻाल्हाईंदा रहंदासीं त अपडेट थींदी रहंदी। सभिनि सां निवेदन आहे पूरे देशवासियुनि खां घर में सिंधी ॻाल्हाइनि। ॿार आहिनि अॼुकल्ह ॿाहिरि पढ़णु वञनि था, ॿी भाषाऊं था अपनाइनि, पंहिंजी सिंधी धीरे धीरे लुप्त थींदी वञे पई। हिन करे पाण वटि ख़ाली पंहिंजी भाषा ई बची आहे त पाण घर में घटि ही ॻाल्हायूं त अॻियां हिन सां पंहिंजी लाभ जी ॻाल्हि आहे। जय झूलेलाल। लाड़ी लुहाणा सिंधी नवयुवक मंडल जा अध्यक्ष श्री तरुण लखवानी जी अॼु जे संदर्भ में छा था चवनि। जय झूलेलाल। अॼु 10 अप्रैल सिंधी भाषा दिवस जो सुहिणो मौक़ो असांखे मिलियो आहे। सिंधी युवा मंडल द्वारा अॼु असां हिते गॾु थिया आहियूं। असांजे विच में लाड़ी लुहाणा सिंधी पंचायत जे अध्यक्ष ऐं वरिष्ठ पदाधिकारी श्री रामचंद खत्री जी भी मौजूदु आहिनि। असां उन्हनि जो दिलि सां स्वागत करे रहिया आहियूं ऐं सभिनि खे हिकिड़ो इहो ई विनती आहे कि असां पंहिंजे घर में सिंधी भाषा खे बचाइण लाइ सभिनि खां सुहिणो अवसर असांखे इहो आहे कि असां पंहिंजे घर में ॿारनि खां सिंधी में ॻाल्हायूं, संबोधन हिक ॿिए खे सिंधी में करियूं। जेको बि पाण खे मित्र मिले थो हुन खां बि जय झूलेलाल करे पाण संबोधन करियूं ऐं जेतिरो वधीक में वधीक थी सघे सिंधी भाषा जो इस्तेमालु करियूं ताकि घर में पंहिंजा ॿार सिंधी में ॻाल्हाइनि ऐं अॻिते अची करे सिंधी भाषा खे पाण बचाए सघूं। वरी सभिनि खां हथ जोड़े विनती आहे कि सिंधी भाषा खे वधि में वधि वधायूं ऐं ॿारनि खां सिंधी में ॻाल्हायूं। तव्हां सभिनि खे लख लख वाधायूं अॼोके सुहिणे ॾींहं जी। जय झूलेलाल।
सिंधी भाषा दिवस जे उपलक्ष्य में अॼु सभिनी पंहिंजा वीचार व्यक्त कया कि पाण घरनि में ॿारनि जे विच में भी सिंधी में ॻाल्हायूं ऐं पंहिंजी जेकी बोलचाल आहे हिनखे जारी रखूं, छोकि हीअ ई अॼु असांजी पहचान आहे, हीअ ई पंहिंजी सुञाणप आहे त पंहिंजी हिन पहचान खे ना खोयूं ऐं हिन सिंधी ॿोली सिंधी भाषा खे निरंतर वधाईंदा रहियूं, छोकि हिन सां ई पंहिंजी पहचान कायम रहंदी आहे। पाण अगरि जिंदा आहियूं त पंहिंजी सिंधियत खे भी जिंदा रखणो पवंदो। त अॼु सिंधी भाषा दिवस जे उपलक्ष्य में सभी पंहिंजा वीचार व्यक्त कया ऐं अहिड़ी ख़बरुनि लाइ तव्हां जुड़ल रहियो मूंसां गॾु, ठहियल रहियो मूंसां गॾु ऐं ॾिसंदा रहियो किशोर स्वर्ण इसरानी सां गॾु सिंधी नॉलेज।